पाकिस्तान क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान शोएब मलिक ऐं अदाकारा सना जावेद जी शादीअ जूं तस्वीरूं वायरल थियण बाद शोएब मलिक जी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्ज़ा सां धार थियण जी तस्दीक थी चुकी आहे। इन्हनि सभिनी ख़बरुनि दौरान सोशल मीडिया ते हिकु मौज़ू बहस हेठि आहे त सानिया मिर्ज़ा शोएब मलिक जी पहिरीं ज़ाल न आहे। शोएब मलिक मुबैना तौर ते भारतीय टेनिस स्टार सां नई ज़िंदगी शुरू करण खां अॻु हिकु ॿी औरत सां शादी कई हुई, जंहिंखां हुन तलाक वरिती हुई। 2010 में शोएब जी सानिया सां शादी खां अॻु हिकु तकरार थियो हो, जिते हैदराबाद जी आयशा सिद्दीकी नाले औरत दावा कई हुई त हुन 2002 में शोएब मलिक सां शादी कई हुई। शोएब मलिक उन वक़्तु उन्हनि इल्ज़ामनि खे रद्द कयो हो, जंहिं ते आयशा सिद्दीकी पुलिस में शिकायत दाख़िल कराइण जो फ़ैसिलो कयो ऐं पंहिंजी शादी जी वीडियो सबूत तौरु ॾेखारी। तंहिं बाद आयशा ऐं शोएब मलिक जो पाण में ठाह थी वियो, जंहिं बाद शोएब मलिक 15 करोड़ रुपयनि जी रक़म ॾेई आयशा खां तलाक वरिती। आयशा खे महा सिद्दीकी जे नाले सां बि सुञातो वेंदो हो। 2001 जी आख़िर में शोएब मलिक जो आयशा सां पहिरियों राब्तो थियो हो। हिकु पुराणे इंटरव्यू में शोएब ॿुधायो त खेसि आयशा नाले औरत जो फ़ोन आयो, जंहिं पाण खे संदसि मदाह तौरु मुतारिफ़ करायो ऐं उन खां पोइ हू ॿई फ़ोन ते ॻाल्हाइण लॻा। आयशा शोएब मलिक खे पंहिंजूं कुझु तस्वीरूं शेयर कंदे ॿुधायो त हू सऊदी अरब में रहंदी आहे। शोएब केतिरनि ई ॾींहंनि ताईं आयशा सां ॻाल्हाईंदो रहियो। ॿिन्ही में हिक ॿिए लाइ जज़्बात पैदा थी विया हुआ ऐं शोएब इन बाबति पंहिंजे वालिदिन सां बि ॻाल्हायो। शोएब मलिक जी कॾहिं आयशा सां मुलाक़ात न थी हुई, पर मिलण जी ख़्वाहिश हुई। आयशा हमेशा खेसि इहो चवंदी रही त असां शादीअ ते मिलंदासीं। शोएब मलिक वधीक ॿुधायो त 2002 में हू हैदराबाद वियो त हुन आयशा सां मिलण जी कोशिश कई, पर आयशा खेसि ॿुधायो त खेसि ज़रूरी कम लाइ सऊदी वञणो पियो आहे। संदसि भेण महा सिद्दीकी साणसि मिलंदी। आयशा जी भेण महा सां मिलण बाद शोएब खांसि पुछियो त आयशा हुन सां छो नथी मिलणु चाहे, जंहिं ते महा चयो त आयशा ओचितो वज़न वधण सबबि मुलाक़ात करण खां लवाए रही आहे। शोएब मलिक जो आयशा सिद्दीकी सां निकाह टेलीफोन ते कयो वियो। पाण शोएब पंहिंजी कुंवार खे ॾिसण बदिरां टेलीफोन ते निकाह जी तस्दीक कई हुई। हुन चयो त इहा 2002 जी ॻाल्हि आहे, जॾहिं खेसि आयशा जी फ़ोन आई। आयशा चयो त हू साणसि फौरी तौर ते शादी करणु चाहे थी, छो त संदसि लाॻापनि जूं ख़बरूं हर पासे पखिड़िजी वियूं आहिनि ऐं संदसि कुटुंब इन हवाले सां ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। शोएब इंकशाफ़ कयो त हू शादी में जल्दी न करणु चाहींदो हो, छो त हू रुगो 20 सालनि जो हो ऐं आयशा सां ज़ाती तौर ते मिलण खां सवाइ निकाह बाबति सोचण बि मुमकिन न हो। आयशा मथसि दबाव विझंदी रही ऐं हुन टेलीफोन ते शादीअ लाइ चयो, जंहिं ते शोएब मलिक हिकु निकाह नामो वरितो ऐं इहो सोचे सही कई त तस्वीर में नज़र ईंदड़ छोकिरी सां संदसि शादी थी रही आहे। शोएब मलिक इंटरव्यू में ॿुधायो त अगस्त 2005 में जॾहिं मां पाकिस्तान में हुयुसि त मुंहिंजे भेणीअ ॿुधायो त सऊदी अरब में मौजूदु संदसि भाणे जे ॿुधायो आहे त हुन जे स्कूल में महा सिद्दीकी नाले हिकु मास्तिराणी आहे, जेका सभिनी खे ॿुधाए रही आहे त उहा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक जी ज़ाल आहे। जॾहिं टीचर जी तस्वीर ॾिठी त ख़बर पई उहा महा आपा हुई। शोएब चयो त मां आयशा खे फौरी तौर ते फ़ोन कई ऐं ॿुधायो त मूंखे हक़ीक़त जी ख़बर पइजी वई आहे, मूंखे कावड़ अची वई आहे। मां चयो त मां संदसि तस्वीरूं जारी करे छॾींदुसि। इहो ॿुधण बाद आयशा माफ़ी वरिती ऐं ॿुधायो त ॿी छोकिरी शादीशुदा आहे ऐं जेकॾहिं मां उन्हनि जूं तस्वीरूं जारी कयूं त उन जी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी। मां इन बाबति घणो सोचियो ऐं तस्वीरूं जारी न कयूं। तंहिं बाद 2010 में सानिया मिर्ज़ा ऐं शोएब मलिक जी शादी थी हुई ऐं संदन हिकु पुटु आहे, जंहिंजो नालो अज़हान मिर्ज़ा मलिक आहे। इन शादी जे ख़ात्मे जूं ख़बरूं ताज़ो साम्हूं आयूं, जॾहिं त शोएब मलिक सानिया मिर्ज़ा सां शादी जूं तस्वीरूं इंस्टाग्राम ते पोस्ट कयूं हुयूं।